मां हिते कमाल खान जी ताड़ में आयो आहियां। छा कमाल खान औकात ते नाहे? जेकॾहिं उहो हिते हुजे हा त हुन जूं रड़ियूं रईस वॾो पंहिंजी औताक में ॿुधे। इहा हक़ीक़त आहे त 4 ॾींहं चोर जा पर हिकु ॾींहुं भागे जो ज़रूरु ईंदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 258 क़िस्त में रबन जो भी वारो अची वियो। ग़ुलाम जहिड़े दलाल खां पंहिंजी मीरा जे ज़ुल्मनि जो हिसाब बराबरि वठण लाइ ग़ुलाम जे घर घिरी सभ खां पहिरीं गोली हुनजी टंग में हणी छॾी ऐं उन खां पोइ वारो आहे कमीने कमाल खान जो या ओठे जहिड़े शैतान जो। जॾहिं त शैतान ओठे जे सोट वारिस हुन भी ओठे जे मथां बंदूक सिधी करे छॾी। हाणे छा रबन ओठे जहिड़े शैतान खे दफ़न कंदो या वरी कमीने कमाल खान खे पहिरियां दफ़न कंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 258 क़िस्त में अवां ॾिसंदा त कमीने कमाल खान खे ॻीचीअ में लोहा ज़ंजीर पाराए रबन सॼे ॻोठ में घुमाईंदो। ना सिर्फ़ कमीने कमाल खान के घुमाईंदो बल्कि हर माण्हू जे मुठ भर मिट्टी उन जे मुंह में फिटो कराईंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 258 क़िस्त में कमीनो कमाल खान रबन जे हथन में हूंदो त छा ज़हर ज़िंदगी ड्रामो 260 एपिसोड ते ख़त्म थियण वारो आहे या न? तव्हां असांखे इहो कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ असांजी HD TV के। अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो YouTube चैनल मोनिटाइज़ेशन कराइण जे लाइ 03494974 968